असांजा बाग़ी सूफ़ी दानिश्वर इंसानी हक़नि जो आलमी पधरनामो जदीद साइंसी तरक़ी ऐं अवाम सभु गॾिजी अनल हक़ जो नारो हणूं था। अनल हक़ हिननि सभिनी ॻाल्हियुनि जो मुकमिल इज़हार आहे। असांजी मंज़िल असांजो महबूब ख़ुदा आहे जिते कंहिं बि तरह जे जबर जो वस न हली सघे, जिते ऐं इज़हारनि खे शक बुग़्ज़ ऐं कीने सां ॾिसण बदिरां महबूब जे चमकार जा किरणा सम्झूं जेका सूरत हाल इंसान खे सुख ॾांहुं वठी हले। जॾहिं बि ज़हन ते फ़क़ीर मोहम्मद लाशारीअ जो नाम अचे थो त हां ॿुॾे थो, अखियूं आलियूं थियनि थियूं, चहिरे ते लालाई लही अचे थी ऐं का बदुआ ज़बान ते बांबड़ा पाइण थी लॻे। पर उन घड़ीअ फ़ख़्र जो इहो अहसास बि पंहिंजे नफ़ीस परनि सां असांजे दिलि जे दामने कोह मां उॾामणु लॻे थो त हिन धरतीअ खे केरु बि तानो नथो ॾेई सघे त तुंहिंजा पुट तुंहिंजी झोलीअ मां उथी पंहिंजूं झोलियूं भरे विया ऐं तोखे ख़ाली पेट ऐं ख़ाली अखियुनि सां छॾे विया। हू ख़ाली हथे विया, विढ़ंदा विया ऐं तुंहिंजो ॻाट ऊचो रखी विया। बहादुर पुट त क़ौमुनि जा दादला थींदा आहिनि। फ़क़ीर मोहम्मद लाशारी तमामु हिकिड़ी ईअं घणी चइजे त घण पासाई शख़्सियत हुई ऐं हुनखे आम तौर त सहाफ़ी सम्झो थो वञे, पर आउं सम्झां थो सहाफ़ी खां कुझु वधीक हो अदीब बि हो। उहो बि सभिनी खे ख़बर आहे हुनजी अदबी काविशुनि जो, पर हुनखां वधीक हू हिकिड़ो हॾ ॾुखी दानिश्वर बि हो, सोचींदड़ बि हो ऐं सिंध जे मुस्तक़बिल मुतालिक़ असांजे ईंदड़ नसलनि जे हवाले सां हुनखे चङी ख़ासी सोच हुई। लाशारी साहिब जी अहमियत इन मां तव्हां महसूसु करे सघो था त जॾहिं बि अख़बार घर में ईंदी आहे सुबुह जो त माण्हू पहिरीं सुर्ख़ियूं ॾिसंदो आहे, अख़बार जो पहिरियों सुफ़ो ॾिसंदो आहे। जेके तकिड़ा माण्हू हूंदा आहिनि से पहिरियों आख़िरी सुफ़ो ॾिसी हलिया वेंदा आहिनि, वरी राति जो वेही पढ़ंदा आहिनि। पर जागो जो पहिरीं एडिटोरियल ॾिठो वेंदो, इहो नज़र असां ॾिसंदा हुआसीं, छाकाणि असांखे हिकिड़ी लॻाव हो या मोहबत हुई या दोस्ती हुई, आम जेको दोस्तनि जो हल्को। पर सरकार बि ॾिसंदी हुई ऐं तव्हांखे ख़बर आहे उन वक़्त जो पॉलिटिकल निज़ाम बि उनखे पढ़ंदो हो ऐं जेके सम्झी न सघंदा हुआ उन्हनि बाक़ाइदे तर्जुमान रखिया त जीअं हिन जो तर्जुमो थिए। इहा अहमियत हुई साईं, हिकिड़े एडिटर जी इहा अहमियत हुई ऐं इहा बर सग़ीर जे तारीख़ में तमामु थोरनि एडिटरनि खे इहा हैसियत मिली आहे तारीख़ में, ऐं उहा जिन खे बि मिली आहे उन्हनि खे तमामु डिघे अरसे खां पोइ मिली। हुननि जी सहाफ़त जी ज़िंदगी ॾिसंदव त 30 खां 50 सालनि जे अरसे ताईं मुहित आहे। पर लाशारी साहब खे कुदरत या ॾात जेका आहे सा ईअं घणी चइजे त ॼमंदे जाम हो। हुनजे पहिरें ई पर्चे जे पहिरें एडिटोरियल सां ई माण्हुनि खे ख़बर पइजी वई त जागो हिकु वॾो सॾु आहे, हिकु वॾो पड़ोॾो आहे सिंध जे ज़मीर जो, ऐं उहो लाशारी साहिब शख़्सियत सां। सो हिकिड़ी त इहा अहमियत जी ॻाल्हि ज़ाहिर करणी। ॿी ॻाल्हि तव्हां पुछी त 12 साल थी विया आहिनि। असांखे यादि आहे 93 में लाशारी साहिब जो लालाणो थियो ऐं हाणे 12 साल पूरा थिया आहिनि। ऐं 12 सालनि में असां छा महसूसु पिया कयूं? असां अञा अहिड़ो सघारो आवाज़ सिंधी सहाफ़त में पैदा न करे सघिया आहियूं, अहिड़ो कलम पैदा न करे सघिया आहियूं जंहिंखे पढ़ी ऐं वास्तेदार अमलदार छिरकी वञनि ऐं जंहिंजे पढ़ण खां पोइ महसूसु थिए त सिंध ॻाल्हाए पई। हींअर असीं ईअं था लॻे त असांजे तमामु सुठो था लिखनि, ईअं कोन्हे दोस्त कोन था लिखनि पिया, पर हर कंहिंखे पंहिंजी पंहिंजी हिकिड़ी जज़्बो आहे ऐं हिकिड़ी अट्रैक्शन या कशिश जंहिंखे चइजे, उहा जेका असांजे लाशारी साहिब खे कुदरत नायत कई हुई सा अञा ताईं ॿिए कंहिंखे नसीब न थी सघी आहे। माउ त रुॻो इहो चाहींदी आहे त संदसि पुटु अहिड़ा कम करे जो उहो मथसि नाज़ करे। हर माउ खे बहादुर पुटु वधीक प्यारो हूंदो आहे। हूअ पंहिंजे अहिड़े पुट जा सहरा ॻाए ख़ुशि थी पंहिंजे साहेड़ियुनि खे उन जूं कहाणियूं ॿुधाईंदी आहे। अॼु असां अव्हांखे फ़क़ीर मोहम्मद लाशारी जी कहाणी ॿुधायूं था। फ़क़ीर मोहम्मद लाशारी हिकु अहिड़ो किरदारु हुयो जंहिंजे लाइ शाह अब्दुल लतीफ़ भिटाई चयो हुयो त मूंसी हले सा जा जीव मिठो न करे, ऐं पोइ फैज़ अहमद फैज़ चयो वो जो तारीख़ राहों में मारे गए। 17 जुलाई 1993 ते राति जो 8:30 वॻे पंजाब जे किले गुजर ख़ान वटि ॿिनि गाॾियुनि जे टकर जे आवाज़ में सिंध जो ही अरडो आवाज़ दॿिजी वियो ऐं पोइ ते हिकु पड़ाॾो छॾे वियो। फ़क़ीर मोहम्मद लाशारी पंहिंजनि ॿिनि दोस्तनि डॉक्टर इस्माइल उढेजे ऐं जगदेश मलाणीअ सां गॾु
लाहौर खां इस्लामाबाद पे वियो त रस्ते में मौत जो बाज़ आयो ऐं जेको झड़प ॾेई टिनी मुसाफ़िरनि खे झटे खणी हलियो वियो। संदन इहो मुख़्तसिर सफ़र संदन हिकु तवील सफ़र में तब्दील त थी वियो, पर हू अहिड़े मौत मोकिलाए ॼण त वापसि वरी अचण जी का आस छॾे विया आहिनि। हू वापसि ज़रूरु ईंदा, हुननि खे वापसि ज़रूरु अचिणो आहे, हू वेस मटाए वरणा आहिनि। हू जेके मार्ग में मुआ, उन्हनि खे मौत खां पोइ जेका ज़िंदगी मिली आहे उनखे कॾहिं बि मौत अची नथो सघे। फ़क़ीर मोहम्मद लाशारी सां मुंहिंजी जेका मुलाक़ात थी त उहा मुलाक़ात अहिड़ी थी जो मां हुनजो पढ़ियो कुझु ऐं हुनजे ऑफिस में वियुसि ऐं एतिरो हुन कुर्ब ॾिनो जो उहा असांजी दोस्ती जेकी आहे उहा मिटीअ माइटीअ में कन्वर्ट थी वई ऐं हुनजो नंढो भाउ ग़ुलाम मुर्तज़ा लाशारी मुंहिंजो नाठी थी वियो ऐं हू तमामु हिकिड़ो सहाफ़त में वॾो नालो आहे ऐं उहा सहाफ़त जंहिं सहाफ़त खे ई सफ़ा चेंज करे छॾियो ऐं सहाफ़त जेका अॻु असांजे वॾेरनि ऐं कारखानेदारनि ऐं जेके वॾा माण्हू आहिनि उन्हनि जे दरबारनि ताईं महदूद हूंदी हुई, न हुन उन खे ख़तमु करे उन जे मथां मंधेड़ो पाए हुन ग़रीबनि जे घरनि ताईं, ग़रीबनि जे झूपड़ियुनि ताईं सहाफ़त खे अदब जीअं अदब आहे तीअं सहाफ़त खे बि ईअं अदब वांगुरु उन्हनि जे घरनि ताईं पहुचायो। ऐं नई सहाफ़त जो हू हिकिड़ो बानीकार आहे, जंहिंजे लाइ मां तव्हांखे ॿुधायां त सिराजुल हक़ मेमुण उन बि उनखे मञियो आहे ऐं उन जे ई मतिलबु कशिश सां हू हिकिड़े सुठी अख़बार ते पहुतो वञी, उनजो एडिटर वञी थियो ऐं नयूं नयूं ॻाल्हियूं असांखे ॾिनई ऐं हुन असांखे एतिरो क़ाइल कयो जो असां पंहिंजे अदब में बि उन जी सहाफ़त खे ॾिसणु शुरू कयो हो। फ़क़ीर मोहम्मद लाशारी वक़्त ते त हिन दुनिया में असांजो सूंहों बणिजी आयो हो, पर हू वक़्त खां अॻु में हलियो वियो। हुन पंहिंजी धरतीअ सां एतिरो त प्यारु कयो हो जो पोइ सारी सिंध साणुसि प्यारु करणु लॻी हुई। इहो ई सबबु आहे जो अॼु बि सिंध संदसि लफ़्ज़नि जो एहतराम थी करे, संदसि किरदार खे वाखाणे थी ऐं संदसि नज़रिए खे पंहिंजे सुख जो हल थी सम्झे। फ़क़ीर मोहम्मद लाशारीअ जेको कुझु बि लिखियो उहो इंतिहाई ईमानदारीअ ऐं सचाईअ सां लिखियो ऐं जेको कुझु बि चयो उन जे मोट में मुरकंदे मयारूं इल्ज़ाम ऐं अज़ाब सठाई। हू जंहिं दौर में सहाफ़ती मोर्चे ते अची बीठो हुयो, इहो उहो वक़्तु हुयो जॾहिं ज़िंदगियुनि जा तोहफ़ा ॼण हिकु रस्म हुई, सच जे लाइ विढ़णु हिकु इबादत हुई ऐं जॾहिं केरु सरेदार पंहिंजा नेण ॿुटींदो हुयो त उन ते रोइबो न हुयो, पर उन जी वञी चवंदी हुई त कांध मुंहं में धकड़ा सेकींदे सूंहां तपण लॼ मरां जे हुअंसि पुठ में। फ़क़ीर मोहम्मद लाशारीअ कंहिंखे बि न लॼायो, न पंहिंजे कुड़म खे, न अदबी कबीले खे ऐं न सारीअ सिंध खे। हू पंहिंजी ज़िंदगीअ जो लायो सजायो करे वियो। काश हर माण्हू ईअं ई पंहिंजो पंहिंजो किरदारु अदा करे त हिन देस जी सींध कॾहिं बि मेरी न थिए। फ़क़ीर मोहम्मद लाशारी लाड़काणे ज़िले जे तहलके वारह में क़ाइम ॻोठ गाजी ख्वावड़ में 4 सेप्टेम्बर 1951 ते मोहतरम मोहम्मद हसन लाशारी जे घर में जनमु वरितो हुयो। साईं मोहम्मद हसन लाशारीअ खे 4 पुटनि ऐं 3 न्याणियुनि जो औलाद हुयो, जिन में फ़क़ीर मोहम्मद लाशारी सभिनी खां वॾो हुयो। अदा सां त वाबस्तगी काफ़ी मतिलबु ईअं रही जो बचपन खां वठी असां गॾु हुयासीं ऐं उन खां पोइ हुन में अणगणियूं मतिलबु ख़ासियतूं ईअं हुयूं त हू वालिद साहिबु असांजो हिकिड़ो ॻोठाणो माण्हू हुयो ऐं उनजी वालिद साहिबु असांजो बेसिकली हिकिड़ो अवामी क़िस्म जो शाइरु हुयो, जीअं ॿरहड़ी जा आम अवामी शाइर हूंदा आहिनि। ऐं उनखां अलावा असांजे वालिद साहिब खे मतिलबु हिस्ट्री पढ़ण जो तमामु घणो शौक़ु हूंदो हुयो। उन शौक़ जे करे अदा बि उन्हनि किताबनि जो मुतालो कयो ऐं उन खां पोइ वरी इन माहौल जे करे हुन में इहे शइ पैदा थी। हू बेसिकली मतिलबु हिकिड़ी कंहिं फैमिली जो त हुयो ई कोन, हू बेसिकली हुयो ई सिंध जे लाइ। सिंध में किथे बि जाती थींदी, किथे का नाइंसाफ़ी थींदी त ईअं लॻंदो ॼण हुनजे घर में थियो आहे। हुन इहो कॾहिं बि महसूसु न करायो त को कंहिं फलाणे जे घर में थियल आहे। कॾहिं कॾहिं को अहिड़ो वाक़ियो थींदो लाड़काणे में, जीअं राजेश छोकिरे खे अगवा करे खणी विया त उते हुन इहो महसूसु करायो जीअं असांजे घर में तॾो हुजे, असांजे घर जो को फ़र्दु खणी विया हुजनि।
त हू मतिलबु कंहिं फैमिली जे लाइ न हुयो, हू हुयो ई सिंध जे लाइ। हुन पाण खे अर्पे छॾियो त भई मुंहिंजो जेको ख़मीर आहे सिंध जे लाइ। इवन असां बेसिकली ग़रीब फैमिली मां हुयासीं, त मुंहिंजे भाइरनि मूंखां जेके ॿिया वॾा भाइर हुया, मुस्तफ़ा आहे या ॿिया असांजा जेके वेझा दोस्त या वेझा जेके माइट मिट हूंदा हुआ, उन्हनि जी इहा कोशिशि हूंदी त बाबा तूं जेको आहे सो को अहिड़ो सिस्टम कर जंहिंसां को घर जो को ध्यानु पाणी चङी तरह सां हले। त हुन जो चवण इहो हूंदो बाबा इहा कॾहिं बि मूं मां तवको न रखो त को मां सुभाणे अमीर माण्हू थींदुसि, मूं वटि गाॾियूं हूंदियूं की बंगला हूंदा, मां ईअं ई हूंदुसि ऐं ईअं ई रहंदुसि। मूं मां इहा कॾहिं बि तवको न रखो त को मूंखे सुभाणे को तव्हांखे मां फलाणी शइ करे ॾींदुसि या हू कंदुसि। बेसिकली हू हिकिड़ो अलॻि थलॻि माण्हू हुयो। ईअं खणी चइजे त हू हिकिड़ो भुलिजी ॼण आयो असांजी धरती ते या असांजे ख़ानदान मां जी पैदा थियो। फ़कीर मोहम्मद लाशारी पंहिंजी इब्तिदाई तालीम पंहिंजे ॻोठ गाजी ख्वावड़ में हासिल कई। सेकेंडरी तालीम वार ऐं इंटरमीडिएट डिग्री कॉलेज लाड़काणे मां कई। लाशारी साहब कराची मुंतकिल थी अचण खां पोइ कराची यूनिवर्सिटीअ मां इकनॉमिक्स में मास्टर्स ऐं गवर्नमेंट इस्लामिया लॉ कॉलेज मां LLB पिणु कई हुई। फ़कीर मोहम्मद लाशारीअ पंहिंजे अमली ज़िंदगीअ जी शुरूआति पंहिंजे इलाइक़े में प्राइमरी मास्तरीअ जी नौकरी करण सां कई हुई। बाद में हुन कराचीअ में कुझु अरसे ताईं प्राइमरी ऐं सेकेंडरी टीचर तौरु पंहिंजूं ख़िदमतूं अंजाम ॾिनियूं हुयूं। फ़कीर मोहम्मद लाशारीअ जी शादी पंहिंजी मासात सां थी हुई, जेका ॾे वठ जी शादी हुई। शादी बसि पाण मैट्रिक में हो त तव्हां सम्झी था सघो त इहो 17-18 साल हूंदी, 15 साल खनि मुंहिंजी उमिरि हूंदी। इहा ई उमिरि इन में शादी थी, पढ़ायूं लिखियूं आहियूं सॼियूं पोछूं। ॾे वठ हुई मुंहिंजे बदे में मुंहिंजी फ़कीर मोहम्मद जी जेका भेण आहे उहा, हा बिल्कुलु पंहिंजो मुंहिंजो भाउ हुयो, मुंहिंजो मामो हुयो, उन्हनि वेही पाण में फ़ैसिलो कयो त हे रिश्तो थिए त मूंखे क़बूल आहे, मूंखे मसात आहे, मूंखे प्यारी आहे। पाण दिलि वॼाइण सां ख़ुशी सां रिश्तो क़बूल कई। लाशारी साहब खे 4 पुटनि ऐं 3 न्याणियुनि जो औलाद हुयो। संदसि 3 पुटनि जी ज़िंदगी जूं कलियूं टिण खां अॻु में ई मुरझाइजी वयूं। हींअर संदसि अकेलो पुटु सारंग ऐं 3 न्याणियूं नुसरत, रचना ऐं तख़लीक़ संदसि तख़लीक़ी अमल ऐं क़ौमी ख़िदमतुनि वारे पोरे जा वारिस आहिनि। मां सभिनी खां वॾी धीउ आहियां बाबा जी, ऐं मूंखे ॾाढो प्राउड आहे फ़कीर मोहम्मद लाशारी जी धीउ हुजण ते। उनजे वञण खां पोइ उन वक़्तु ॾाढो ॾुखियो जेको कमु हुयो मुंहिंजे लाइ उहो इहो हो त हिकु त सभिनी खां वॾी हुयमि, ॿियो बाबा जी दोस्त हुयमि, बाबा खे ॾाढी वेझी हुयमि। बाबा जे तकलीफ़ खे मूं इलाही दफ़ा उन्हनि जे अंदरि जी जेका तकलीफ़ हुई मूं उनखे ॾाढी वेझड़ाई खां ॾिठो। उन्हनि जे लफ़्ज़नि में उन में जंहिं दौर मां गुज़रिया पए, जंहिं तकलीफ़ मां गुज़रिया पए, उनखे मां इहो प्राउडली चई सघां थी त उनजी मां अखियुनि ॾिठी शाहिद आहियां। उन कीअं जागो अख़बार जी शुरूआति कई, उन खां अॻु में उन्हनि खे कहिड़ियूं तकलीफ़ूं, कैरियर जे हवाले सां उन्हनि खे कहिड़ियूं कहिड़ियूं तकलीफ़ूं आयूं। पर सभिनी खां वॾी जेका मज़बूत ॻाल्हि हुई, जेका हुननि जे अंदर जी जेका मज़बूती हुई, उहा इहा आई त कुझु बि थी वञे, हालतूं कुझु बि हुजनि, ॾुखियाऊं केॾियूं बि हुजनि, पर पंहिंजे नज़रिए तां, पंहिंजी सचाई जे राह तां नाहे हटणो। उहा उन्हनि पंहिंजे लाइ पाण मंज़िल तइ कई। CSS कयूं, खोड़ सारा उन्हनि खे ॿिया बि ऑप्शन हुया, लॉ कयूं, वकील थी सघनि पिया। पर उन्हनि जो चवणु इहो त वकील थी कूड़ ॻाल्हाए मां पैसा कमाए पंहिंजे ॿारनि जो पेट कोन पालींदसि। इहे सभु उन्हनि जे कैरियर जे हवाले सां उन्हनि जा पंहिंजा फ़ैसिला हुया। पर हुननि सहाफ़ी थियण खे इन करे तरजीह ॾिनी जो हुनखे माण्हुनि सां प्यार हो। हुन जे एडिटोरियल में तव्हां ॾिसो, हुननि जे लिखणनि में तव्हां ॾिसो, हुननि जी जंहिं बि शइ में तव्हां ॾिसंदो, तव्हांखे धरती, माण्हू ऐं माण्हू जी ज़िंदगी, उन ते थींदड़ समाजी असर जेके आहिनि उनजो तव्हांखे सॼो ख़ाको नज़र ईंदो। उन्हनि सभिनी ॻाल्हियुनि खे मूं ॾाढो गहराई सां महसूसु कयो। हिकिड़ो हसास माण्हू, हिकिड़ो मज़बूत अरड़ो पर हसास माण्हू, उनखे मूं ॾाढी वेझड़ाई सां ॾिठो। मूंखे ॾाढो फ़ख़्रु आहे मां हुनजी वॾी धीउ आहियां। हुननि जा पना संभालींदी हुअसि, किताब संभालींदी हुअसि, अॼु बि संभालियां थी, ॾाढी ख़ुशी सां संभालियां थी। पर इहा महिरूमी मुंहिंजी ज़िंदगी में सदाईं रहंदी त काश थोरो वक़्तु अञा असांखे ॾियो आहे, कुझु वक़्तु अञा असां सां हुजो आहे। के सूर जेके असांखे तव्हां सां सलणा हुया, या उहे दर्द जेके तॾहिं मां शायदि उन गहराई सां न पे सम्झी सघियसि जेके हाणे सम्झी सघां, उन्हनि सभिनी खे मां वधीक बहितर नमूने हाणे सम्झी सघां थी। अॼु असांखे फ़कीर मोहम्मद लाशारी जी वधीक ज़रूरत आहे, उनजे नज़रियनि जी, उनजे सचाइनि जी, उनजे ॻाल्हियुनि जी असांखे वधीक ज़रूरत आहे। अॼोके नौजवान जे लाइ हुन वटि सभई ख़्वाब हुया, दोस्तनि सां राति जो कचहरी कंदा, सभई इंटेलेक्चुअल गॾिजी वेंदा। हुननि खे ज़हन में सदाईं इहो हूंदो हो त नौजवान खे छा करणु खपे, असांजे छोकिरनि खे तालीम कीअं ॾियारिजे। न्याणियुनि जी तालीम ते ज़ोर हुननि जो तमामु घणो हूंदो। हुनजे करे मूंखे चवंदा त महिरबानी करे पंहिंजी पढ़ाई जेका आहे उन में तूं जेका सो मूंखे बिल्कुलु बि एॾे ओॾे लापरवाही सफ़ा मूंखे बर्दाश्त न आहे।
पंहिंजी पढ़ाई ते तवजो ॾे। इम्तिहाननि जे ॾींहंनि में टीवी बि बिल्कुलु बंदि, बाबा पढ़ाई ते तमामु घणो तवजो ॾियणी आहे। मां चवंदी हुयमि बाबा मां वॾी थी डॉक्टर थींदमि, त मूंखे हिकिड़ो दफ़ो ईअं मज़ाक में खिलंदे चयूं त मां त तोखे डॉक्टर न चयो आहे, मां त तुंहिंजे अंदरि हिकिड़ी मज़बूत साफ़ फ्रेंड ॾिसणु चाहियां थो। मूंखे ॾाढी हैरत थी त बाबा एॾो वॾो इज़हार जेको हुननि जे अंदरि में पलियो पियो, हुन वॾे मज़े सां मूंखे चई छॾियो। ऐं पोइ अॻिते हली थियो बि ईअं। बाबा खां पोइ तॾहिं मां मैट्रिक कई, जॾहिं बाबा जो एक्सीडेंट थियो, जॾहिं उहो असांखां मोकिलाए सदाईं लाइ हलियो वियो, त उन महिल मुंहिंजी पढ़ाई तमामु घणी डिस्टर्ब थी, पढ़ाई में तमामु घणियूं रुकावटूं आयूं, पर उनजी ॾिसियलु राह त न बाबा पढ़णो आहे ऐं कुझु न कुझु करे ॾेखारिणो आहे। ऐं उहा ई मज़बूती जेका हुन जे अंदरि में हुई, हुन थोरे टाइम में सभिनी ॿारनि में, असां सभिनी भेणनि भाइरनि खे उहे सबक़ु ॾिना त सचाई जी राह तां कॾहिं बि हेॾे होॾे न थिजो। तकलीफ़ूं ईंदियूं, वक़्तु गुज़री वेंदो, यादि बि न रहंदो तकलीफ़ूं हुयूं, पोइ खिली यादि कंदो त हा इहे तकलीफ़ूं बि आयूं हुयूं, पर जॾहिं तव्हां मुड़ुसी सां उतां निकिरी ईंदो त पोइ ख़बर पवंदी त वाक़ई तव्हां मुंहिंजा ॿार आहियो। ऐं असां अॼु वाक़ई इलाही तकलीफ़ूं काटे 12 साल जी जुदाई, 12 साल घर जो वॾो सरबराह, घर जो वॾो पीउ असांजो, हेॾो आदर्श पीउ जंहिं सॼी सिंध लाइ हिकिड़ो ख़्वाबु ॾिठो। मां बाबा जी पुट जी हैसियत में मां हुयुमि त अकेलो, मुंहिंजो को भाउ कोन हुयो, वॾो भाउ हुयो, उहो गुज़ारे वियो ज़फ़र। पोइ मां हुउमि अकेलो, 3 भेणियूं हुयूं नंढड़ियूं। पोइ बाबा अक्सर जेको आहे सो मूंखे ईअं माना फील थियणु न ॾींदो त तूं हिकिड़ो आहे। मूंखे हमेशह ईअं महसूसु थींदो ॼणो मुंहिंजो को भाउ, को दोस्त गॾु आहे। ऐं इलाही क्वालिटियूं हुयूं बाबा में, कहिड़ियूं क्वालिटियूं बयानु करे कहिड़ियूं कजनि। थोरी अरसे में जेके असांखे 15 साल 16 साल माना मूंखे थिया बाबा जी डेथ थी, त उन अरसे में जेको कुझु मूंखे ॾेई वियो उहो मूंखे अॼु कमु अचे थो। अख़लाक वॾनि सां कीअं ॻाल्हाइजे, कीअं पेश अचिजे। बाबा जा दोस्त अदीब दानेश्वर जन असां वटि ईंदा, चाचा रूप निज़ामाणी वारा ऐं चाचा अब्दुल समूह साहिबु पुराणा दोस्त, सलीम चन्ना साहिबु, त बदर अबड़ो आहे, त उन सां वरी मां मिलाइणु, वरी इवन जॾहिं जागो अख़बार जो सिलसिलो शुरू थियो या हिलाल पाकिस्तान जे दौर में मूंखे कॾहिं कॾहिं पाण सां गॾु वठी वेंदा, मां ज़िद कंदो मान बाबा मूंखे वठी हलो, मां तव्हांजो माहौल ॾिसां थी कीअं आहे। असांखे पंहिंजे बाबा ते नाज़ आहे। नंढी उमिरि में असांखे तमामु घणो टाइम ॾिनो ऐं एॾे मसरूफ़ियतुनि हुअण जे बावजूदि उहो हमेशह असांखे टाइम ॾींदो ऐं हमेशह असांखां पुछंदो रहंदो त कोई मसइलो कोन्हे, कोई परेशानी कान्हे, पढ़ाई में तव्हां कीअं आहियो। ऐं सुठनि पीअनि वांगुरु असांखे तमामु बहितरीनु असांजो पीउ साबित थियो असांजे लाइ। बल्कि मां त ईअं चवंदसि त बाबा सॼी सिंध लाइ हिकिड़ो बहितरीनु सहाफ़ी ऐं पंहिंजे दोस्तनि लाइ बहितरीनु दोस्त ऐं पंहिंजी वाइफ लाइ बहितरीनु हस्बैंड ऐं असांजे लाइ हिकिड़ो बहितरीनु पीउ साबित थियो। ऐं मूंखे पंहिंजे बाबा जी तरबियत ते फ़ख़ुरु आहे। असांजो बाबा बिल्कुलु मिसाली पीउ वांगुरु हुयो। असां जे फ्रेंड्स वांगुरु, दोस्तनि वांगुरु असां बाबा हर ॻाल्हि शेयर करे सघंदा हुआसीं। ऐं हालांकि मां त बि नंढी हुयमि, त हाणे मुंहिंजी बदकिस्मती आहे, नंढी मां हुयसि, पर इहा मुंहिंजी ख़ुशकिस्मती मां चई सघां थी, छो त बाबा मूंखे तमामु घणो प्यारु ॾींदो, इलाही भाईंदो, छो त नंढी मां हुयसि, इलाही ख़्यालु करणु मुंहिंजो। ऐं हर ॻाल्हि में वॾी भेण भाउरनि खे चवण ते नंढी भेण तव्हांजी जो ख़्यालु कयो। ऐं बाबा सफ़ा दोस्तनि वांगुरु रहंदो हुयो। जीअं बाबा पाण हिकु तमामु सुठो बहितरीनु दोस्त, हिकु सुठो पीउ, हिकु सुठो हस्बैंड, ईअं बाबा असांजो पीउ मिसाली हुयो। उन में हर ख़ूबी हुई असांजे बाबा में। फ़कीर मोहम्मद लाशारी साहब जिन पंहिंजे सहाफ़ती ज़िंदगी जी शुरूआति 1977 में उर्दू अख़बार रोज़नामा अमन में सब एडिटर जी हैसियत में कमु करण सां कई। बाद में हुन 1979 में सिंधी अख़बार हिलाल पाकिस्तान में शमूलियत इख़्तियार कई। फ़कीर मोहम्मद लाशारी हिलाल पाकिस्तान में हिकु ॾिघे अरसे ताईं कमु कयो। हू इन ई अख़बार जो अदबी सुफ़े जो इंचार्ज पिणु रहियो। अॻिते हली हिलाल पाकिस्तान मैगज़ीन जो एडिटर पिणु मुक़ररु थियो। हू हिलाल पाकिस्तान में मुलाज़िमनि जे यूनियन जो सदर पिणु रहियो। इहो दौरु संदसि सहाफ़ती जोभन जो दौरु हो। 1989 में जॾहिं सिंध जे कुझु सुञाण फ़र्दनि हिकु जदीद ऐं अवाम दोस्त अख़बार आवामी आवाज़ जारी कई त फ़कीर मोहम्मद लाशारी हुन जो एडिटर बणियो। उन अख़बार खां संदसि एडिटोरियल जी हाक थियणु लॻी। जॾहिं फ़कीर मोहम्मद लाशारी ओजागन जो हैराक बणिजी वियो त हुन 1991 में जागो अख़बार जारी कराई ऐं हू हुन जो एडिटर मुक़ररु थियो। मूं जॾहिं 86 में सिंध सुजाग मैगज़ीन कराची मां शुरू कई त मूंखे हिकिड़े सुठे एडिटर इल्मु अदब जे हवाले सां ज़रूरत हुई। पोइ घणनि दोस्तनि प्रोपोज़ कयो साईं लाशारी साहिब जे लाइ। मूं जॾहिं हुन सां हिलाल पाकिस्तान में मुलाक़ात कई त पहिरीं मुलाक़ात में ई मूं इहो असेस करे वरितो त जंहिं तरीक़े जी जंहिं क़िस्म जी इल्मु अदब जे हवाले सां सिंध दोस्त हवाले सां जेका मां मैगज़ीन शुरू करणु चाहियां पियो
उन जे लाइ लाशारी साहिब जो इंतिखाब बराबर हुयो ऐं लाशारी साहिब सां कमु करण जे हवाले सां जेको हुयो त अक्सर ईअं थींदो हो त असां हिलाल पाकिस्तान मां उनजी जॾहिं ड्यूटी पूरी थींदी हुई त राति जो तक़रीबन 1 वॻे खां पोइ वञी असां जॾहिं मैगज़ीन जे मवाद जो कमु तयारु कंदासीं त सुबुह थी वेंदी हुई। त कम जे हवाले सां बि हुन में तमामु घणी स्टेमिना हुई ऐं घण पासाई शख़्सियत लाशारी साहिबु हुयो, जंहिंमें अदीब ऐं उन खां सवाइ उन में सहाफ़त जे हवाले सां जेको लिखण जो अंदाज़ हुयो, जंहिंमें उहो माण्हुनि खे तमामु घणो मुतासिर करे वठंदो हो। इन हवाले सां बि लाशारी साहिब जी जेका शख़्सियत हुई, या सिंध सुजाग खां पहिरियां हुन जेको हिलाल पाकिस्तान में हिलाल मैगज़ीन जारी कई, उहा पंहिंजे वक़्त जी तमामु सुठी ऐं नामियारी मैगज़ीन हुई, जंहिं सिंध जे माण्हुनि खे इल्मु अदब मालूमात ऐं सियासी हवाले सां तमामु घणो मवाद फ़राहम कयो। उन खां पोइ जॾहिं 89 में मूं कंप्यूटर ते पहिरीं अख़बार अवामी आवाज़ जारी कई त उन वक़्तु बि इहो साॻियो ई मसइलो हो त अहिड़ी शख़्सियत, अहिड़ो सहाफ़ी जेको इल्मु अदब सां बि वास्तो रखंदो हुजे, सहाफ़त जी बि उनखे ॼाण हुजे। वरी ॿीहर हिकिड़ो दफ़ो लाशारी साहिब खे मूं रिक्वेस्ट कई त उहो अची अवामी आवाज़ जी एडिटरशिप संभाले। हालांकि उन वक़्तु हू हिलाल पाकिस्तान में जेका वर्कर यूनियन हुई उन जो सदर हुयो ऐं उते हुनखे चङी मोचारी हिकिड़ी हैसियत हुई, पर उन जे बावजूदि हुन सिंध दोस्त अख़बार में अचणु क़बूलियो ऐं अवामी आवाज़ में जॾहिं हू आयो त ॼण अवामी आवाज़ खे 4 चंड लॻी विया। असां वटि हिकिड़ा अहिड़ा इदारा हुजणु खपनि जेके अहिड़े क़िस्म जी शख़्सियतुनि खे मुस्तक़िल ज़िंदा रखण जे लाइ उन ते रिसर्च कनि। मां त इहो चवंदुसि त फ़क़ीर मोहम्मद लाशारी जे हवाले सां सिंध यूनिवर्सिटी में हिकिड़ो शोबो खोलियो वञे जेको उन ते तहक़ीक़ करे। लाशारी साहिबु ॾिठो वञे त तमामु वॾो माण्हू हो, सहाफ़त जे हवाले सां, इल्मु अदब जे हवाले सां, हुन जेको लिखियो आहे किताबनि में उन हवाले सां जेको बि माण्हू लाशारी साहिब खे पढ़ंदो आहे त उन जे अंदरि हिकिड़ी जदोजहद जी जोत जारी थी वेंदी आहे। त इहे शख़्सियतूं सिंध जो असासो आहिनि। इन्हनि ते बाक़ाइदे असांजी यूनिवर्सिटियुनि में तहक़ीक़ थियणु खपे, चेयर क़ाइमु थियणु खपे। शाह लतीफ़ यूनिवर्सिटी आहे, सिंध यूनिवर्सिटी आहे, कराची यूनिवर्सिटी आहे ऐं उन हवाले सां उन ते उहे जेके तहक़ीक़ी मक़ाला आहिनि उन्हनि खे को किताबी सूरत में आणिजे। बहरहाल इहे अहिड़े क़िस्म जूं शयूं जेकॾहिं लाशारी साहिब जे लाइ थियनि थियूं त मां सम्झां थो त इहा तमामु वॾी हिकिड़ी उन खे ट्रिब्यूट पेश करण जी हिकिड़ी वॾी कामयाबी आहे। फ़क़ीर मोहम्मद लाशारी 1991 खां 1993 ताईं यानी पंहिंजे वफ़ात ताईं कुल 2 साल जागो अख़बार सां लाॻापियलु रहियो, पर उन अरसे में हुन सिंधी सहाफ़त जो अंदाज़ ई बदिलाए छॾियो। हुन जागो जे प्लेटफॉर्म तां जागो जाड़ेजा जो सॾु ॾिनो ऐं पोइ उन जी वराणी वठण जे लाइ हुन ॾाढो घटि आराम कयो। फ़क़ीर मोहम्मद लाशारी पंहिंजे सिर्फ़ु 42 सालनि जी उमिरि में जेके लफ़्ज़ लिखिया से धरततीअ जी दाह आहिनि। फ़क़ीर मोहम्मद लाशारी जा संदसि ज़िंदगी तोड़े संदसि लाॾाणे खां पोइ हींअर ताईं कुल 7 किताब शाया थी चुका आहिनि, जिन में सघारो हिमालया हीणा माण्हू, सिंध जा सूर, छपर जा सूंहा ऐं रुञ जहिड़े समाज में मोर जहिड़ी रड़ जा 2 जुल्द शामिल आहिनि। लाशारी साहिब खे पंहिंजी ज़िंदगी में केतिरा ई एज़ाज़ मिलिया। लाॾाणी खां पोइ खेनि सितारा इम्तियाज़ बि मिलियो, पर खेनि सिंध जे माण्हुनि पारां प्यार ऐं एहतराम जी सूरत में जेको एज़ाज़ मिलियो उहो सभिनी एज़ाज़नि खां वॾो एज़ाज़ आहे। साईं लाशारी साहिबु मूंखे कई मौक़नि ते यादि ईंदो आहे। ॾाढो मुंहिंजो हमदर्द दोस्त हो, ॾाढो प्यारो दोस्त हो मुंहिंजो, मुंहिंजे ॾुखनि जो साथी हो। मूंखे ॾाढा ॾुखिया दौर आया जंहिंमें लाशारी साहिबु मुंहिंजी हिमत अफ़ज़ाई कई ऐं मूंखे उन्हनि मां ॿाहिरि कढण में मुंहिंजी मदद कई। ऐं इंसानु आहे, असां ॿई जेके से हिकिड़े ॾुतरियल समाज सां वाबस्ता हुआसीं। मुंहिंजो धंधो डॉक्टरी हो, हू सहाफ़ी हो, पर कीअं असांजो पाण में लाॻापो थियो, कीअं अचणु वञणु थियो, कीअं घरू रिश्ता ऐं तालुक थिया, इहो बसि हिकिड़ो अजीब क़िस्म जी कहाणी आहे। पर उनखां पोइ असां हमेशह गॾु पंहिंजा ॾुख सुख हमेशह वंडिया ऐं हुन सां जेके विझड़ाई हुई उहा ज़हनी
ऐं जज़्बाती लॻाव जेको हो सो तमामु थोरनि माण्हुनि सां मुंहिंजो ज़िंदगीअ में रहियो आहे ऐं हाणे त मुंहिंजे ख़्याल में ख़ाल ख़ाल माण्हुनि सां आहे ऐं बहरहाल इहो हिकिड़ो वॾो मुंहिंजा 2-4 ॿिया साथी बि हलिया विया ऐं हीउ बि हलियो वियो सो वॾो धक्को ऐं आउं हिते कोन हुउसि उन वक़्तु मुल्क में बि कोन हुउसि मूंखे मुंहिंजे घरवारी फ़ोन करे ॿुधायो ऐं उन वक़्त में कंहिं ॿिए मुल्क में हुउसि पंहिंजे नौकरीअ जे हवाले सां उते वियल हुउसि सो बहरहाल हमेशह लाशारी साहिब जी यादगिरी रहंदी हिकिड़े नौजवान दोस्त ऐं फू जवानीअ में हलियो वञे त उनखे विसारे नथो सघिजे। फ़कीर मोहम्मद लाशारी साहब बुनियादी तौर ते सियासी ऐं नज़रियाती सोच रखंदड़ अदीब हो। हू शुरूअ खां वठी तरक़ी पसंद सियासी तहरीक सां लाॻापियल रहियो हुयो। फ़कीर मोहम्मद लाशारी 7 सालनि ताईं सिंधी अदबी संगत कराचीअ जो सेक्रेटरी पिणु रहियो। इहो दौरु सिंधी अदबी संगत जो न पर सिंधी अदबी तहरीक जे उरूज जो दौरु हुयो। उन दौर में फ़कीर मोहम्मद लाशारी, अनवर पीरज़ादे, बदर अबड़े, रऊफ़ निज़ामाणी ऐं ॿियनि तरक़ी पसंद अदीबनि जो किरदारु नई सिंध जे उमीद वारो किरदारु हुयो। आमराणे, नस्ली, लिसानी, क़ौमी ऐं तबक़ाती विरासत ऐं तज़ादनि में क़ैद थियल हिन धरतीअ ते हू कलम जे हथियार सां ॿाहिरि निकिरी आया हुया ऐं आॾो टकर टर मतां रोह रतियूं थिए वारी ललकार सां अॻिते वधिया हुया। उन दौर में उन्हनि लेखकनि सिंध सम्झाइण में मरकज़ी किरदारु अदा कयो हो। उन्हनि त शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जो पिणु नओं तारुफ़ करायो हो। ही उहो दौरु हुयो जॾहिं आलमी सतह ते सोशलिस्ट ऐं सरमाएदाराना ब्लॉक मौजूदु हुआ ऐं हिन मुल्क में क़ौमी, जमहूरी ऐं तबक़ाती हक़नि जी वेड़ हर सियासी पार्टी जी सियासी एजेंडा जो हिसो हुई। लाशारी साहब अहिड़ी जिदोजहद सिंधी अदबी संगत जे प्लेटफॉर्म तां कई। फ़कीर मोहम्मद लाशारी सियासी सुजाॻीअ वारी सिंध में जज़्बाती वाबस्तगीअ वारो सहाफ़ी ऐं अदीब हो। संदसि समाजी शऊर संदसि ताक़त हो ऐं संदसि सहाफ़ती ऐं अदबी किरदारु पंहिंजे धरतीअ जो रहियल कर्ज़ लाहिण जी का कोशिश हुई।